काज़ी मोहम्मद आज़म कुरैशी फाउंडेशन हाला पुराणा पारां हाला पुराणा में समाज सुधारक मरहूम काज़ी मोहम्मद आज़म कुरैशी जी 5वीं वरसी मल्हाई वई। वरसी जे मौके ते मरहूम जे लिखियल कालमनि जे किताब काज़ी आज़म कुरैशी जा कालम जी महूरत पिण कई वई। वरसी में मरहूम जे रिश्तेदारनि समेत हाला पुराणा सां तालुक रखंदड़ शहरिन वॾे अंग में शिरकत कई। वरसी जी तकरीब खे ख़िताब कंदे नाले वारे अदीब हबीब सनाई चयो त काज़ी आज़म इलाइक़े में तालीम ऐं सिहत जे हवाले सां पाण पतो ॾींदे हिते रूरल हेल्थ सेंटर तालीम हासिल करण लाइ स्कूलनि जे अंदर गैर निसाबी सरगर्मियुनि जो रुझान वधायो। अदीब ऐं समाजी अॻवान जावेद सुधालाई चयो त हू वक़्त खां अॻु सोचींदड़ माण्हू हो। हिन मुतभेद खां मथां थी समाजी कम कया। हू ज़िंदा रहंदो। तकरीब खे ख़िताब कंदे मरहूम काज़ी आज़म जे फर्ज़ंद डॉक्टर इरफान कुरैशी चयो त बाबा वक़्त जो क़दरदान हो। हुन वक़्त जे सही इस्तेमाल सां माण्हुनि जी ख़िदमत कई। कोसर हालाई चयो त काज़ी अहमद आज़म सां सुठी शिनासाई हुई। नौजवान शाइर आख़वंद अब्बास चयो त काज़ी आज़म साहब शफ़ीक ऐं हमदर्द इंसान हुआ।